नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में सिंधी अदबी संगत शाख हालाणी पारां हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम ऐं भेण भाउ जे बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ ऐं क़ातिलनि खे सरेआम फाही ॾियण ख़िलाफ़ शाख हाला जे सेक्रेटरी शरीफ़ सूमरो, काउंसलर इक़बाल गाॾी, बशारत मला, मोहम्मद मेहदी सूमरो, शाहिद चांडियो, नवीद मला जी अॻवानी में बाब आकिल शाह वटि एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज मुज़ाहिरे में मासूम न्याणी ऐं ॿारनि बि पंहिंजे भाउ भेण जे क़ातिल खे सज़ा ॾियण लाइ शरीक थिया ऐं क़ातिल खे पिटूं पारायता ॾींदा रहिया। इन मौक़े ते शाख हालाणी जे काउंसलर शरीफ़ सूमरो, काउंसलर इक़बाल गाॾी, बशारत मला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध में मासूम ॿारनि सां ज़ुल्म वधी रहियो आहे ऐं दरिंदा शिफ़्ट इंसान मासूम गुलनि सां नाहक करे माइरनि जूं झोलियूं ख़ाली पिया कनि, पर कानून हमेशह जीअं मुतासिरनि खे तकिड़ो इंसाफ़ ॾियण में सुस्ती करे रहियो आहे, जंहिं करे अहिड़ा वाक़िआ रोज़ जो मामूल बणिजंदा पिया वञनि। हिननि वधीक चयो त वॾे वज़ीर ऐं बिलाल ज़रदारी खे घुर्जे त मुतासिरनि खे तकिड़ो इंसाफ़ फ़राहम करण लाइ अमली किरदार अदा कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।